इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन कंबर शहदाद कोट ज़िले के अहम शहर मीरो खान जा हज़ारे रहवासी गुज़िरियल केतिरे अरसे खां पीअण जे पाणी खां ई महरूम बणाया विया आहिनि। उतां जा हज़ारे रहवासी परेशान आहिनि, दाहूं करे रहिया आहिनि त ख़ुदा रखेनि पीअण जो पाणी फराहम कयो वञे, पर इंतज़ामिया ते को बि असरु नथो पए। वेतर लाइननि में बदबूदार ऐं गंदो पाणी अची रहियो आहे। छा सूरत हाल आहे आगाह कंदो असांजो रिपोर्टर सफदर तुनियो। मीरो खान शहर के अंदर टाउन इंतजामिया मीरो खान के शहरन के पीअण जो साफ़ पानी सप्लाई करण में मुकम्मल तौर पर नाकाम साबित थी चुकी है। गुज़िरियल 2 महीनन खां मीरो खान शहर के मुख़्तलिफ़ महलन ब्रोही माला, लतीफ़ाबाद कॉलोनी, गुलशनाबाद कॉलोनी, शेख माला, सुमरा माला, इन्हनि में जो पीअण के पानी जो तमाम घणो संगीन बोरान है। भट्टी माला, तुंजा माला, दाया माला, सोलंगी माला में जो पीअण जो पानी जो अचे तो वो नाले जो बदबूदार पानी अची रहियो है। इन वक्त मीरो खान शहर के अंदर टाउन कमेटी निगरानी में जो वाटर सप्लाई स्कीम हली रही है, उनमें जेके शहरन के 50,000 का वधिक मीरो खान के आबादी रखंदड़ शहरन के पीअण के सप्लाई पानी करण लाइ 12 बोरिंगूं जेके थियल आहिनि, उन्हनि मां सिर्फ़ 1 मोटर हली रहियो आहे, जेके करे मीरो खान शहर में पानी जो तमामु घणो बोरान आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाटर सप्लाई जी मरमती कम लाइ जेके हर 3 महीने 17 लख ऐं 19,000 रुपया अचनि था, उहे 34 लख 38,000 रुपया ख़बर न आहे त टाउन इंतजामिया केरनि मुबैना तौर केरनि सियासी शख़्सियतुनि जे आशीर्वाद से मिली भगत करे या केरनि इंतजामी ऑफिसर सां मिली भगत करे हड़प करे विया, जंहिंजे करे मीरो खान शहर के अंदर पीअण के पानी जो तमामु घणो बोरान आहे उहो हिन ते हल नथी चुकियो आहे। हिन शदीद गर्मी के ॾींहंनि में मीरो खान के मुख़्तलिफ़ महलन जा जेके रहवासी आहिनि पानी के बूंद लाइ तड़पण ते मजबूर आहिनि, त ॿिए तरफ़ मीरो खान शहर के अंदर जेके पीअण के पानी जनमन के वसीले जो सप्लाई कंदड़ आहिनि उहे भी तमामु घणनि हिक हटी क़ाइमु करे छॾी आहे। मीरो खान शहर के ड्रमन के वसीले 300 रुपया खां 400 रुपया फी ड्रम पानी सप्लाई कयो वञे थो, जंहिंजे करे ॾियाई ते कमाईंदड़ मज़दूर ऐं पोर तबिके जी चेल चिबी थी वई आहे। हिन वक्त मीरो खान शहर के अंदर जेके पीअण के पानी जो बोरान है, उनजी हल करण लाइ को भी अमली किरदार टाउन इंतजामिया जो या चूंडियल नुमाइंदनि जो संजीदा किरदार नज़र नथो अचे, जंहिंजे करे मीरो खान माण्हू तमामु घणो तकलीफ़ खे पहुचाइण ते मजबूर आहिनि। जॾहिं भी मीरो खान में पानी के बोरान लाइ को एहतजाज जो ऐलान थिए थो या कुछ ॾींहं अॻु में जीअं नौजवान इत्तेहाद तरफ़ां पीअण के पानी की बोरान खिलाफ़ एहतजाज कयो त बिल फोर उन ई ॾींहं ते तमामु जिन महलन बिरोही माला, लतीफ़ाबाद कॉलोनी समेत ॿियनि महलन में जिते पानी जो तमामु घणो बोरान आहे उते जजे मिक़दार पानी अची वञे थो। त सवाल इहो पैदा थिए थो त मीरो खान शहर के अंदर जो पीअण के पानी बोरान है वो किथे मुबैना तौर हथराजू त नाहे या किन महलन में जो गुज़िरियल बलदियाती इलेक्शन में वोट न ॾियण जे करे बिरोही माला, शेख माला, सुमरा माला, सोलंगी माला के माण्हुनि खे मुबैना तौर इलेक्शन में वोट ॾियण जी सज़ा त नथी ॾिनी वञे। नाज़रीन मीरो खान जो रिपोर्टर सफदर तुनियो मीरो खान शहर में पीअण के पानी की अणहूंद के हवाले से आगाह कर रहे हो। असांजो रिपोर्टर उतां जे रहवासियुनि सां गॾोगॾु उतां जे एडमिनिस्ट्रेटर खां पिणु मौक़िफ़ मालूम कयो आहे, हू छा थो चवे, अचो त ॿुधूं। ही पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ आहे ऐं हितां जा सभई वोटर भी उन जा आहिनि ऐं हितां कामयाब सतह तां उहा खटे थी। पर हाणे असांखे इहा सम्झ में नथी अचे त पानी जे मसइले में जेका आवाम सां जुठ कई थी वञे त उहा पार्टी कराए थी या उन जा चूंडियल नुमाइंदा कराइनि था या ऑफिसर हितां जा कराए रहिया आहिनि। पानी जे मसइले में बार बार ॼाणी वाणी उतां जी बिजली कटिजी वञे थी, कटाई वञे थी या कटिजी वञे थी। वाटर सप्लाई जी बिजली भट्टी महला खां बहाल नथी कराई वञे ऐं वाटर सप्लाई जी बिजली मेन रोड लाड़काणा खां ज़बरदस्ती बहाल थियल आहे, जंहिंजे करे बार बार सॼे शहर में किथे भी फॉल्ट पए तो पहिरियों वाटर सप्लाई जी बिजली कटी वेंदी आहे, उन खां पोइ वाटर सप्लाई बंदि थी वेंदी आहे। वाटर सप्लाई जा जेके मोटर इंस्टॉल थियल आहिनि उन्हनि में बार बार मोटरनि जो चोरी थी वञणु आवाम सां हिक क़िस्म जी जुठ आहे। मीरो खान जे शहर में 10-10 ॾींहं पानी नथो पहुचे, पहाड़नि में छा उते इंसान नथा रहनि। मां लतीफ़ाबाद मोहल्ले में रहंदो आहियां, पर काफ़ी अरसे खां असांजे मोहल्ले में पानी अचे कोन थो। अगरि जे अचे भी थो त उहो बदबूदार पानी थो अचे, सो बि क़िस्म सां थो अचे, डेली पानी बि असां वटि कोन थो पहुचे। ऐं हिते असां वटि ॿिटी पॉलिसी आहे, किथे पानी माना साफ़ शफ़ाफ़ आहे त किथे पानी आहे कोन। हिते सियासत वारो कमु लॻो पिया मीरो खान शहर वारनि सां। ॼाणी वाणी हिकिड़ो पानी बंदि कयो वियो आहे, काफ़ी मोहल्ले में पानी अचे थो, काफ़ी मोहल्ले में पानी अचे कोन थो। ऐं जिते पानी अचे थो त बेकार ऐं बदबूदार पानी अचे थो, तंहिंमें काफ़ी माण्हुनि में बीमारियूं पखिड़िजी विया आहिनि। ऐं मीरो खान में जेको पानी जो बहरान आहे काफ़ी अरसे खां कंटिन्यू हले थो, जंहिं ते शहर वारनि एहतजाज भी कया ऐं ऑफिसनि ताईं विया, पर उनजो कोई तदार कोन थियो। ॼाणी वाणी शहर वारनि खे टार्चर कयो थो वञे। असां अलाए काशे में था रहूं, अलाए थरपारकर मिठी ज़िले में था रहूं, अलाए छा हिकिड़े ढुक जे लाइ सिकूं था, पाणी ठुप कोन्हे।
अलाए केतिरो परे खां 4 किलोमीटर 5 किलोमीटर परे खां पाणी ढोए था अचूं पीअण जे लाइ। हिन खे अहसासु कोन्हे ज़ालिमनि खे, किरोड़ जो बजटूं खाई वेठा आहिनि। ॿियो नथा कयो, घटि में घटि ज़ालिम पाणी त ॾियो असांखे। शहर में पाणी आहे ई कोन, ॿिया महला कीअं पिया आहिनि, असांजो महलो त ॼण शहर जो महलो ई कोन्हे। असांजे महले में 1000 खां 1500 घर आहिनि, वॾे वॾो महलो आहे अमीरो खान शहर जो बिरो ई महलो, जंहिंमें पाणी जो ढुक ई कोन्हे। जेको मेन मसइलो आहे पाणी जो पीअण आहे, हिन महिल असांखे रद पचाए जे लाइ पाणी कोन्हे, पीअण जे लाइ पाणी कोन्हे। अमीरो खान शहर में पाणीअ जो आज़ार शहरनि वॾियूं दाऊं बि कयूं हुयूं त वाक़ई पाणी हिते मुकमल तौरु असांजे महलनि में नथो अचे। जीअं सूमरा महला, अबड़ा महला ऐं बुरोई महला, हिते पाणी जी तमामु घणी में खोट आहे। मां पाण हक़ीक़त में शहर जो आहियां, मूंखे वॾो अहसासु आहे हिन शहर ते। अॻिला जेके बि ऑफिसर हुया उहे उन्हनि को कमु करायो ई न आहे। मां असुल में आयो ई इन जे करे आहियां, वाटर सप्लाई जे मसइले जे हल करण जे करे। बाक़ी असांजा जेको मोटर आहिनि असांजा रिपेयर जे लाइ, उहे मां 3 मोटर कल्ह ई मां इंचार्ज वसीम खे चयुमि, इहे इंशा अल्लाह ताला इहे 3 मोटर तव्हां ॿाहिरि कढो, इहे रिपेयर जे लाइ मोटर ॾियो। जेका बि पाणीअ जी शिकायत आहे इंशा अल्लाह ताला असां हफ़्ते खन में इहा जेका बि आहे असां दूरि कंदासीं। नाज़रीन, थरपारकर फितरी सूंहं सां मालामाल आहे ऐं मोर पखी न रुगो थरपारकर पर सॼी सिंध जी सूंहं जी अलामत आहे। थरपारकर अंदरि केतिरा ई अहिड़ा ॻोठ आहिनि जिते हज़ारे मोर पालिया वञनि था। उन्हनि ॻोठनि मां इस्लामकोट शहर खां 10 किलोमीटर परे हिकु ॻोठु आहे ऐं उन ॻोठ में हज़ारे मोर पखी रहनि था, जॾहिं त हिकु ॻोठाणो जंहिं वटि 198 मोर पखी पालियल आहिनि, हुन पंहिंजी ज़िंदगी ॼण त मोरनि लाइ वक़्फ़ करे छॾी आहे। इन हवाले सां पेश आहे फ़कीर बशीर जी हीअ रिपोर्ट। ज़िले थरपारकर जे शहर इस्लामकोट खां 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते क़ाइमु ॻोठु गुलू जो तड़ खे मोरनि जी बस्ती पिणु चई सघिजे थो, छाकाणि त ॻोठ में हज़ारे मोर पखी रहनि था। ॻोठाणो मोहम्मद जुमन गाहो गुज़िरियल 20 सालनि खां विरसे में मिलियल मोर पालण जे शौक़ खे जारी रखियो अचे। हू पंहिंजी औताक ते 198 मोरनि खे रोज़ु पंहिंजे हणा वणा दाणो पाणी ॾींदो आहे। संदसि चवणु आहे त मोरनि जी वहक खे रोज़ साफ़ु कराईंदो आहे, छाकाणि त गंद ते मोर दाणो नाहिनि चुगींदा। जुमन गाहे जी दावा आहे त संदसि पालियल मोर हिन खां सवाइ ॿियो कंहिंजे हथां दाणो नाहिनि खाईंदा। मोहम्मद जुमन गाहो मोरनि जी मोहबत में एतिरो त मगन आहे जो हिकु ॾींहुं बि ॻोठ खां ॿाहिरि नथो वञे। फजर वेल मोर टहूकनि सां खेसि निंड मां उथारींदा आहिनि, पोइ हू संदन ख़िदमत में लॻी वेंदो आहे। ॻोठ गुलू जो तड़ मोहम्मद जुमन गाहो नालो मुंहिंजो। हिन मोरे खे मूंखे 22 साल थिया दाणा ॾींदे खे। तंहिंमें ॻोठ जो न कंहिं माण्हू जो तावन बावन मूं वटि कोन्हे, ऐं पाण ॾींदो या पाण ॿियो कंहिं माण्हू जो। बाक़ी बहार जी मौसम 6 महीने जी या 7 महीने जी बरसाति पवंदी आहे, पोइ हिन जी लॻ थींदी आहे, पाण में लॻ कंदा आहिनि, पोइ बेदा लाहींदा आहिनि। बाक़ी ॿियो कंहिंजो बि हिते मूं सां कोन्हे तावन, ऐं पाण अकेलो ॾींदो आहियां दाणा। ऐं 10 किलो ॾींदो आहियां सुबुह शाम, छा त मोर पियो इलाही आहे ऐं मूंखां जेतिरो पुॼी सघे थो ओतिरो कमु कंदो आहियां। पा अन ॾियण खां शुरू थियो असां, तॾहिं मूं वटि 2 मोर ईंदा हुआ, पा अन ॾींदोसि। तंहिंखां पोइ अची अलाह जी महिरबानी हीउ पासो सॼो मोरे जो जहिड़ो जेको तव्हां ॾिठो आहे न, हीउ सॼो पासो मोरे जो। इन में गंदगी जेको हूंदी आहे नौकर हिकिड़ो रखंदो आहियां, उनखे 100 रुपया ॾींदो आहियां, वरी सफ़ाई कंदो आहे ऐं उनजो पाणी बि भरींदो आहे। पाणी बि तव्हांखे ॾसी आंदो हली त पाणी जो किथां खणी हिते रखंदो आहियां। मूंखे 5:30 बजे उथियारींदा, 5:30 बजे नी जाईअ जी छितूं भरजो थी वञनि, सटो सट केरु महिमान अचे त 5:30 बजे उथी वेंदो। मुंहिंजे अंदाज़े में जीअरे मूंखे जन्नत हिते मिली वई आहे। पाणी जी तकलीफ़ मोरनि खे जाम आहे, मुंहिंजे पाण खे ज़ाती लॻल मोर, ऐं बाक़ी मोरनि जे पाणी जी ॾुखाई जाम आहे। छा 20-30 रुपया वरी ॾींदो या कैन पाणी भरे ईंदा आहिनि। कंहिंखां मदद पुॼे त पोइ हिन ते भले पाणी जो बोर कराए वञे, ॾिसी वासी कराए हलियो वञे। असांजा अब्बा ॾाॾा बि ॾींदा हुआ, ईअं न आहे साईं। असांजा अब्बा ॾाॾा उन मोर अॼु बि असांजे घणे 4 वॾा मोर जेको आहिनि उन खे मानी ॾींदा आहियूं। जी हा, उन खे मानी राति जो रखी छॾींदा आहियूं, सुबुह जो सवेरे उन खे मानी ॾींदा आहियूं। बाजर बि खाइनि था ऐं रमज़ान जे महीने में तव्हां गिदरा वठी ईंदो, पोइ गिदरा बि ॾींदो। ॻोठ में पाणी जी सहूलियत न हुजण करे हज़ारे मोर प्यासा रहनि था। नतीजे में जुमन गाहे जा हेसि ताईं केतिरा ई मोर मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि। मोर न रुगो थरपारकर पर समूरी सिंध जी सूंहं आहिनि। वणनि टिणनि जानवरनि ऐं पखियुनि सां बे इंतिहा मोहबत कंदड़ थर जा रहवासी मोरनि खां सवाइ रही नथा सघनि।
खेनि मोरनि सां बि एतिरो ई प्यारु आहे जेतिरो हू कंहिं रत जे रिश्ते सां कंदा आहिनि। हिन वक़्तु मोरनि खे पीआरण लाइ पाणीअ जी शदीद किल्लत आहे, पर अफ़सोस जो लाइफ स्टॉक खातनि समेत ज़िले इंतज़ामिया हिन मसइले जे हल लाइ को बि तहरुक वठण लाइ तयारु नज़र नथा अचनि। नाज़रीन, इन ई सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अला निगहबान।